मुखालिफ कूड़ी प्रोपेगेंडाऊं कनि था असांजे काउंसलरनि खे असांजे डिस्ट्रिक्ट काउंसिल जे उम्मीदवारनि खे असांजे चेयरमैननि खे इन्हनि धमकायो उन्हनि सां बि हिसाब किताब थींदो इंशाअल्लाह जिन धमकायो इहो न सम्झनि त असां पंहिंजा प्लान छॾे ॾींदा आहियूं तव्हां असांजे ग़रीब माण्हुनि खे तंग कयो आहे असां तव्हांखे बि ॾिसंदासीं जंहिं रहिस मश्करी कई आहे इन इलेक्शन में असां विढ़ण कंहिंसां न चाहियोसीं असां सबर सां इलेक्शनूं विढ़ियूं तव्हां असांजे माण्हुनि खे पंहिंजो बंदि बि करायो तव्हां उन्हनि सां विढ़ियो बि तव्हां असांजे माण्हुनि खे धमकियूं बि ॾिनियूं पर ऐं गवर्नमेंट ऑफिसर जो आहे उन्हनि गवर्नमेंट ऑफिसरनि खे बि ॾिसंदासीं जिन गवर्नमेंट ऑफिसरनि बि असांजे माण्हुनि खे धमकायो पब्लिक तव्हांखे न छॾींदी तव्हां छा था सम्झो त तव्हां धौंस सां ज़बरदस्ती पार्टी जे वर्करनि खे ड्रारे छॾींदा इहे मश्करियूं हाणे ख़तम थी वञणु खपनि ही नौशहरो फेरोज़ ज़िलो पीपुल्स पार्टी जो किलो आहे तव्हांजी मिल्कियत न आहे तव्हांजे बाबे जी जागीर न आहे इन्हनि शयुनि खे ज़रूरु ॾिसिजो जेके बि चूंडियल मेंबर साहिबान आहियो अॻिते वञी चेयरमैन थींदा डिस्ट्रिक्ट काउंसिल जा चेयरमैन थींदा टाउन कमेटियुनि जा चेयरमैन थींदा उन्हनि सभिनी खे मां अर्ज़ु कंदुसि त पब्लिक जी ख़िदमत कयो अवाम जी ख़िदमत कंदव त अॻिते वधंदव जे अवाम जी ख़िदमत न कई त पोइ तव्हांखे अॻिते अवाम ईअं ई खुॾे छॾींदी जीअं उन्हनि जागीरदारनि खे खुॾे छॾियो जेके असांजा भोतार आहिनि सुता पिया सवड़ियूं विझो गर्मी में सवड़ियूं विझो सुता पिया जेके बि असांजे खिलाफ़ हिकिड़ा ग्रुप ठाहे इत्तेहाद ठाहे पीपुल्स पार्टी जे खिलाफ़ विढ़नि पिया इलेक्शनूं वॾा ख़बरूं पे कयनि हवाले पे कटियनि सवड़ूं विझो ॿ सवड़ूं विझो सुता पिया इंशाअल्लाह पब्लिक की खिदमत करनी आहे ही ते मां गॾु थियुसि तव्हां सां गॾिजाणी इन करे कईसीं त असां चाहियूं था